सिंधु दरिया मां केनाल कढण खिलाफ सिंध तरक्की पसंद पार्टी के सदर ते मुख्तलिफ शहरन में शटबंद हड़ताल रैलियों और मुजाहरा। हैदराबाद, नवाबशाह, जामशोरे, ठट्टे, सिजावल, बदीन, सांकड़े दादू में हड़ताल। टंडे मोहम्मद खान, नौशर फिरोज, मटियारी, टंडे लयार और कंदकोट में कारोबार बंद। मिठी कोटड़ी, मीरपुर माथले, कंबर, शहदादकोट समेत केतरनि शहरन में कारोबार मुकम्मल तौर ते बंद। जुल्फकार अली भुट्टो केस में चीफ जस्टिस जया आफरीदी इजाफी नोट जारी करे छड़ियो। संदसि चवण ते जुल्फकार भुट्टो केस में ट्रायल ऐं एपरेट कोर्टन तरफा शफ़ाफ ट्रायल जूं घुर्जियूं पूरी न कई वयूं। आर्टिकल 186 तहत सुप्रीम कोर्ट रुगो एडवाइजरी जो अख्तियार रखे थी, जंहिं तहत अदालत कंहिं अॻूणे फ़ैसिले खे ख़त्म नथी करे सघे। हुकूमत मुखालिफ धुर विच में ॻाल्हियुनि जे लाइ क़ौमी असम्बली जे स्पीकर अयाज सादिक पंहिंजूं ख़िदमतूं पेश करे छॾियूं। संदसि चवण ते हुकूमत ऐं अपोजिशन में ॻाल्हियुनि लाइ संदसि ऑफिस ऐं घर हर वक़्तु हाज़िर आहे। हुकूमत ऐं मुखालिफ धुर विच में विछोटियूं ख़त्म करण लाइ ॻाल्हियूं ज़रूरी आहिनि। हू सियासी मसइलनि समेत कंहिं बि मामले ते ॻाल्हियुनि में किरदार अदा करण लाइ तयार आहे। अङारे ॾींहुं ऐवान में थियल बहस सुठो सबब हो। क़ौमी असम्बली नेशनल फॉरेंसिक एजेंसी बिल 2024 मंजूर करे वरितो। सेनेट मां मंजूरी बाद वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी बिल ऐवान में पेश कयो। पीपीएमए ने शातिया मरीज़ चुनाव ते सेनेट मां बिल मंजूर थी आयो आहे। बिल सुठो आहे पर कुछ खोट रहिजी वई आहे। बिल में माण्हुनि खे जलन में विझण जो रस्तो तमामु घणो खुलियो वियो आहे। सिंध हुकूमत ओगरा तरफ़ा गैस जे अघनि में वाध वारे फ़ैसिले खे रद्द करे छॾियो। सूबाई वज़ीर नासिर शाह जो चवण आहे त हू गैस जी क़ीमतुनि में इज़ाफ़े वारे फ़ैसिले खे रद्द कनि था। अवाम वधीक महांगाई बर्दाश्त नथो करे सघे। ओगरा तरफ़ा गैस जे अघनि में इज़ाफ़ो बर्दाश्त जोॻो नाहे। वफ़ाक़ी हुकूमत ओगरा जे फ़ैसिले ते सूबनि सां सलाह मशवरो करे। सिंध सरकार कॾहिं बि हिक तरफ़ी फ़ैसिले जी हिमायत न कंदी। सिंध के सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण पारां कराची के इलाइक़े कोरंगी में बस डेप्टी जो दौरो तामीराती कम जो जाइज़ो। शर्जील इनाम मेमण जी चवण आहे त तहरीक इंसाफ़ वानी जी आज़ादी लाइ परॾेही लॉबी कम करे रही आहे। पीपल्स बस सर्विस जा रूट वधाया पिया वञनि। नयूं बसूं अप्रैल ताईं अची वेंदियूं। ईवी बसूं ऐं बाइक्स बि आणे विया आहिनि। स्कीम तहत राइडरनि खे ईवी बाइक्स ॾिनियूं वेंदियूं, जंहिंसां नौजवाननि खे रोज़गार मिलंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ हाउसिंग सेक्टर खे हथी वखाइण लाइ ख़ुसूसी टास्क फोर्स जोड़े छॾी। 11 रुकनी टास्क फोर्स जी सरबराही हाउसिंग वारो वफ़ाक़ी वज़ीर कंदो। टास्क फोर्स हाउसिंग जे शोबे जी तरक्की जे लाइ जामे फ्रेमवर्क तैयार कंदी। टास्क फोर्स 1 महीने अंदर क़तई सिफ़ारिशूं वज़ीर आज़म खे पेश कंदी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तरफ़ां कैडेट कॉलेज पेटारो खे 1.5 मेगावाट जो सोलर सिस्टम ॾियण ऐं अमले लाइ 2 महीननि जी पघार जो ऐलान। सैयद मुराद अली शाह जे कैडेट में वालिदैन जे ॾिहाड़े ते कोठायल तक़रीब में शिरकत। कैडेट्स तरफ़ां खेस गार्ड ऑफ ऑनर पेश। सैयद मुराद अली शाह जो चवण आहे त कैडेट कॉलेज पेटारो हिकु निरालो ऐं बहितरीन दर्सगाह आहे। कैडेट कॉलेज में शागिर्दनि खे स्टेट ऑफ द आर्ट जूं सहूलियतूं फराहम कयूं पियूं वञनि। कॉलेज में तालीम हासिल कंदड़नि ज़िंदगी जे हर शबे में पाण में न्यायो आहे। मुल्क जो ॿियो भेरो चूंडियल सदर आसिफ ज़रदारी भी कैडेट कॉलेज में तालीम हासिल कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ D8 सरबराही इजलास में शिरकत लाइ 3 ॾींहनि जे दौरे ते मिस्र रवानो। वज़ीर आज़म फ़लस्तीन जी सूरतहाल बाबति पाकिस्तान जे उसूली मौक़िफ़ खे उजागर कंदो। शहबाज शरीफ़ इजलास में शिरकत लाइ आयल मुख़्तलिफ़ मुल्कनि जे सरबराहनि सां बेतरफ़ी मुलाक़ातूं भी कंदो। डॉक्टर शाहनवाज कत्ल केस में DIG ऐं SSP मीरपुर ख़ास जा ॿीहर गिरफ़्तारी वारंट जारी। फरियादी जे वकीलनि तरफ़ां FIA जी कारकर्दगी ते ॿीहर बेतमादी ज़ाहिर। अदालत धुरियुनि जे वकीलनि जा बयान ॿुधण बाद
बुधनी 8 जनवरी ताईं मुलतवी करे छॾी। कंदरकोट में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ जेवाई पारां एहतजाजी मुज़ाहिरो, SSP ऑफिस अॻियां धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त कंदरकोट समेत सॼे ज़िले में धाड़ेलनि जो राज क़ाइमु आहे। 8 खां वधीक माण्हू धाड़ेलनि वटि क़ैद आहिनि। पुलिस अमन कराइण में नाकाम थी वई आहे। मोरे जे ॻोठ मनाही में हथियारबंदनि जी फायरिंग, मस्जिद जो पेश इमाम क़तल, हथियारबंदनि गोलियूं हणी 40 वरनि जे माशूक अली खोसे खे क़तल करे छॾियो। पेशकश थिए थो हथियारबंदनि जी घर अंदर फायरिंग, हिकु ॼणो क़तल, हथियारबंदनि गोलियूं हणी माशूक लाशारी खे क़तल करे छॾियो। इलाइक़े में डहकाओ। गड़ी खैर वेझो ताजा शाख खे 30 फुट गारो, 4 ॻोठ ऐं फसल पाणी हेठि। ॻोठाणनि जो चवणु आहे त शाख जी पुछड़ी वटां घारा पवण मामूल आहिनि। पाणी घरनि में बीठल आहे। शिकायतूं करण बावजूदि आपाशी खाते वारा को बि तरो वठण लाइ तयार न आहिनि। ऐं पाकिस्तान पहिरीं वनडे मैच में ॾखण अफ्रीका खे 3 विकेटुनि तां शिकस्त ॾेई छॾी। पहिरियां बैटिंग कंदे ॾखण अफ्रीका जी टीम 9 विकेटनि जे नुक़सान ते 239 रन्स ठाहियूं। क़ौमी टीम 240 रन्सनि जो हदफ़ आख़िरी ओवर में हासिल कयो। 4 विकेटूं ऐं 82 रन्स ठाहिण ते सलमान आगा मैन ऑफ द मैच करार।